नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त कंडीयारो में खबर ॾींदड़ टाउन कमेटी कंडीयारो जो मुलाजमन के ॿिनि महीननि खां पघारूं न मिलण करे मुलाजमन पारां नेशनल प्रेस क्लब अॻियां धरणो हयो। धरणे में सफ़ाई कंदड़ अमले समेत ऑफिस में कम कंदड़ मुलाजिम नटण उस में धरणो हणी वेही रहिया। उन मौके ते हसनैन जोखियो, अयास चन्ना, शेरन मल्ला, सराज खुश्क ऐं ॿियनि चयो त गुज़िरियल 2 महीननि खां पघारूं न मिलण करे फाकाकशी करण ते मजबूर आहिनि। हिननि चयो त ऑफिस जे अदम दिलचस्पी सबब किस्त न अचण करे 2 महीननि जूं पघारूं न मिलण करे नंढा मुलाजिम सख्त परेशान आहिनि। दाऊं करे थकी पिया आहियूं पर खेनि पघारूं न पई ॾिनियूं वञनि। हिननि चयो त टाउन ऑफिस जा ऑफिसर असांजी पघार करण बदिरां रुगो तमाशो ॾिसण में पूरा आहिनि। असांखे पघार न मिलण करे संदन बचा बुकू काटण में मजबूर आहिनि। हिन मुतालबो कयो त संदन पघारूं जारी कयूं वञनि, ॿी सूरत में पाण खे बाहि ॾेई साड़े छॾींदा। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।